अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां मंजर अज़ीज़। हेडलाइंस अवां ॾिठियूं, हिते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। टे मुल्की T20 सीरीज़ में न्यूज़ीलैंड पाकिस्तान के मैच खटण लाइ 164 रन जो हदफ़ ॾेई छॾियो। न्यूज़ीलैंड जी टीम मुक़रर 20 ओवर्स में 7 विकेटुनि जे नुक़सान ते 163 रन उठायूं। न्यूज़ीलैंड जो कप्तान विलियमसन 59 रन सां निमाया स्कोर कयो। पाकिस्तान जे फास्ट बॉलर नसीम शाह ऐं हारिस रऊफ़ ॿ विकेटूं हासिल कयूं, जॾहिं पाकिस्तान पारां 164 रन जो हदफ़ हासिल करण लाइ बैटिंग जारी आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कंदा हलूं। टे मुल्की T20 सीरीज़ में न्यूज़ीलैंड पाकिस्तान के मैच खटण लाइ 164 रन जो हदफ़ ॾेई छॾियो। न्यूज़ीलैंड जी टीम मुक़रर 20 ओवर्स में 7 विकेटुनि जे नुक़सान ते 163 रन उठायूं। न्यूज़ीलैंड जो कप्तान विलियमसन 59 रन सां निमाया स्कोर कयो। पाकिस्तान के फास्ट बॉलर नसीम शाह ऐं हारिस रऊफ़ ॿ विकेटूं हासिल कयूं। पाकिस्तान पारां 164 रन जो हदफ़ हासिल करण लाइ बैटिंग जारी आहे।